अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां फरहा शाह ऐं अवां ॾिसो पिया मुख्तियार अब्बासी MAtv चैनल, जंहिंमें आउं अव्हांखे ख़ुशि आमदीद चवां थी। अॼु असां पाकिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिंजे लाइ असां मुख्तियार अब्बासी जेके हिन चैनल जा ऑनर बि आहिनि उन्हनि सां इन्हनि मसइलनि ते डिस्कस कंदासीं ऐं इन्हनि मसइलनि खे वधीक हाईलाइट कंदासीं। अस्सलाम वालेकुम मुख्तियार साहब। महिरबानी फराह जी सर, तव्हां असांखे इहो ॿुधायो त सोशल मीडिया ते ॾिसूं पिया त रुॻो झेड़ा मारां गारियूं ऐं ॻोठनि ते त आहिनि ई आहिनि, पर आइन ऐं कानून ठाहींदड़ असेंबलियूं बि जंग जो मैदान बणियल आहिनि। इन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे? बुनियादी तरह छा मसइलनि जा हल आहिनि? फराह, मूं जंहिं महिल ही क़ौमी असेंबलीअ जो जेको हुल हंगामो हो उहो मूं ॾिठो। जी, हुल हंगामो त ठीकु आहे, थींदो आहे, इहो थींदो आहे, पर उन में जेके हिननि कचियूं गारियूं पे हिक ॿिए खे ॾिनियूं, जी जी, उहो इंतिहाई हिकिड़ो शर्मनाक अमल हो। माना त ही गारियूं ॾेई असेंबली जेका असेंबली कानून पास कंदी आहे, जेका असेंबली आइन ठाहींदी आहे, उन में ही माउ भेण ते गारियूं ॾेई कुझु 3, 4, 5 माण्हू हुया जेके ख़ासि करे उन्हनि जो तालुक़ु जेको आहे PTI सां हो। त मूंखे ख़ुदा जी कसम इंतिहाई शर्म महसूसु पियो थिए त ही आहिनि असांजा मौज़ इदारा, ही पार्लियामेंट आहे, ही उनजे माण्हू आहिनि जेके असेंबली में वञनि था, वोट खणी वञनि था, नुमाइंदगी कनि था, हिक ॿिए खे किताब उछलाए पिए हयूं। किताब बुक जी केतिरी अहमियत आहे, किताब जी केतिरी अहमियत आहे। किताब लाइब्रेरियुनि जी सूंहं हूंदा आहिनि, किताब जेको आहे सो रस्तो ॾसींदा आहिनि, पर ही किताब जीअं तज़लील कनि पिया, हिक ॿिए खे किताब खणी पिया आणनि, पर जेकर हिननि वटि के हथियार हुजनि हा त उहो बि शायदि हिक ॿिए खे हणनि हा। त ही जेको PTI आहे हिन में ख़ासि करे जेको हिकिड़ो गंदो कल्चर पैदा कयो आहे, उहो इंतिहाई ॾाढो शर्मनाक कल्चर आहे। ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुई, जॾहिं इमरान ख़ान पंहिंजो कंटेनर ते बि जलसा कंदो, मुज़ाहिरा कंदो, तॾहिं बि हिननि जो इहो ई कल्चर हूंदो, गारियूं वठां हे हो। ऐं इमरान ख़ान जी पंहिंजी बि जेका ॿोली हूंदी हुई उहा बि का एॾी वॾी सुठी ॿोली कोन हूंदी हुई। सो ॾाढी इंतिहाई शर्मनाक हिननि जेका असां ॿोली ॻाल्हाई आहे, जंहिंमें सची पची आहे त पाकिस्तान जे जेके संजीदह क़िस्म जा माण्हू आहियूं, उन्हनि जो कंधो जेको आहे सो शर्म विचां झुकी वियो आहे। पोइ कल्ह वरी जेको आहे सो मूं ॾिठो पिए ट्विटर ते त स्पीकर जेको असद कैसर हुयो, उनजी मुलाक़ात थी वज़ीर आज़म सां। पोइ हिकिड़ी अहिड़ी फॉर्मेलिटी तौरु जेको आहे हिननि 7 माण्हुनि जो जे लाइ नोटिफिकेशन कढियो त उन्हनि खे असां जेको आहे सो हाली उन्हनि ते बंदोबस्तु था विझूं, असेंबली में अचण जी मिड़ी फॉर्मेलिटी पिया पूरी कनि, दुनिया खे ॾेखारनि पिया त बाबा ॾिसो असां कानून ते कीअं जेको आहे सो अमल था कयूं। हालांकि स्पीकर जेको आहे सो जानिबदार उनजो किरदारु हो। जंहिं महिल शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर हली पए त हुन बाक़ाइदे जानिबदारी जो किरदारु अदा पे कयो। त मूंखे सचमुच त ॾाढो जेको आहे सो ॾाढी तकलीफ़ पे आई। मूं इहो पियो चयो त आम माण्हू जेके ॻोठनि में झेड़ो कंदा आहिनि, जेको हिक ॿिए खे गारियूं ॾींदा आहिनि, जेको हिक ॿिए जी तज़लील कंदा आहिनि, उन्हनि में ऐं हिननि में को बि टके जो फ़र्क़ु बि कोन हो। उहो साॻियो ई कल्चर हो, साॻियो ई रवैयो हो, उहो ई हो। तंहिंजे करे जेको असांजी ख़्वाहिश आहे त ही असेंबलियूं वेही असांजे मुस्तक़बिल जा फ़ैसिला कनि, आइन ठाहिनि, कानून ठाहिनि, अवाम जा मामला कनि, बजाए करण जे। तव्हां उहो ॾिठी हूंदी उहा क्लिप हिकिड़ी जेका हुई, उहा वीडियो ते हली पए त हिकिड़ी माई ज़ख़्मी औरत आहे, उनखे मेंह सां गॾु, मेंह जानवर सां गॾु हुन ते चिंचीअ ते खणी पिया वञनि। माना उनखे चिंची एम्बुलेंस बि कान्हे, पर मेंह सां गॾु हुन माई खे खणी पिया वञनि। ॿी तव्हां ॾिठी त हिकिड़ो मर्द खे चिंचीअ ते अस्पताल खणी पिया वञनि। माना तव्हां मुल्क जे अवाम खे अस्पतालूं नथा ॾेई सघो, उन्हनि खे इलाजु नथा ॾेई सघो, उन्हनि खे एम्बुलेंसूं नथा ॾेई सघो, पर तव्हां पंहिंजनि मामलनि ते जेको आहे हिक ॿिए जी ॼुंडा पट करे ज़लील ऐं तज़लील वेठा था हिक ॿिए जी कयो। सो ॾाढी इहा शर्मनाक ॻाल्हि आहे, जहालत आहे ऐं ॿियो गैर ज़िम्मेवारी आहे। सो कंहिं चयो आहे त जहिड़ो अवाम तहिड़ो उनखे हक़ में मिलंदो। माण्हू इन्हनि खे ई वोट ॾियनि था, वरी बि सुभाणे इन्हनि खे ई वोट ॾींदा। असां वटि जेको आहे सो एहतिसाब न आहे, अवाम पाण एहतिसाब करे कोन थो। जेकॾहिं अवाम एहतिसाब करे त अहिड़नि माण्हुनि खे सची पची आहे त वोट ॾियण त छा, पर दर ते अचण जी बि हिनखे इजाज़त न हुजणु खपे।
सही हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो मुख्तियार साहब त मूं अव्हांजी फेसबुक ते बि हिकु क्लिप ॾिठी जंहिंमें ज़रदारी साहब पाण चवे थो त ज़मीनूं मुंहिंजूं हूंदियूं आहिनि ऐं हा ज़मीनूं जेके आहिनि सो उन जूं हूंदियूं आहिनि ऐं उन ते कंस्ट्रक्शन जो कमु जेको आहे उहो ॿियो कंदो आहे पोइ उन में जेको नफ़ो थींदो आहे उहो नफ़ो जेको आहे सो मां खणंदो आहियां इहा क्लिप मूं रखी हुई अच्छा हा इहा क्लिप सही सिधी हिन सूरत हाल जी अकासी पई करे त जेको मलक रियाज़ चवनि पिया न त मलक रियाज़ कराची में अची कब्ज़ा थो करे ज़मीनुनि ते कब्ज़ा थो करे पर ज़रदारी साहब जी इन वीडियो खां पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थी पई आहे त ज़मीनुनि ते कब्ज़ा जेके आहिनि उहो मलक रियाज़ कोन पियो करे ज़मीनुनि ते असुल में कब्ज़ा जेको आहे ज़रदारी पियो करे ज़रदारी कब्ज़ा करे पोइ उहे साॻियूं ज़मीनूं ॾिए पियो मलक रियाज़ खे त हाणे इन में तूं जेको आहे सो कंस्ट्रक्शन कराए कंस्ट्रक्शन करे इन मां जेको बि नाणो कमाए उन में पाण अधो अधु थींदासूं तव्हां ॾिठो पिए त असां इहा 2013 खां वठी इहा ॻाल्हि कई त मलक रियाज़ खे एतिरी ज़रूरत ई कान्हे का जो हू सिंधी माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे कराची जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे पर हिन ज़रदारीअ राव अनवार जहिड़ा जेके स्पेशलिस्ट इनकाउंटर स्पेशलिस्ट पैदा कया जेके माण्हुनि खे जेको बि थोरो घणो पुछे पियो माण्हू न पियो ॾिए ज़मीनूं उनखे खणी अगवा करे उनखे माराए पिया छॾनि पोइ उन भउ में जेको आहे सो माण्हुनि खां हिननि ज़ोरी ऐं सस्तियूं ज़मीनूं लिखाए भुॻड़नि मुठ ते ज़मीनूं लिखाए ऐं हिननि जेको आहे सो कब्ज़ो कयो 16,000 एकड़नि जो जेको बहरिया टाउन आहे उहो हलंदो हलंदो या त 85,000 एकड़नि ते वञी पहुतो मतिलबु त बहरिया जी इहा जेका मेन गेट आहे इहो काठोड़ खां फिरी इहो मलीर गुलशन हतीद ऐं इहो अचे नूरियाबाद खां ऐं थाणे बुलाकाना खां अचे लॻो ॼण त हिननि जो जेको आहे सो को जागीर हुई त ईअं सो इहो सही सिधी ॻाल्हि आहे त जेका असां ॻाल्हि कयूं पिया अॻु में त बाबा हीउ सॼो जेको आहे सो ज़रदारीअ जो प्लान आहे हिन जो पेट भरिजे कोन थो एॾो को हिन जो बिब आहे जेको बि विझिजे थो उहो अलाए काॾे हलियो थो वञे त हीउ जेको बीमारी आहे पैसे मिलण जी बीमारी आहे त मां तमामु वॾो दुनिया जो अरबपति माण्हू थियां हीउ उहो आहे पर हिनखे इहो कोन थो सुझे त मां मिसकिन माण्हुनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे ऐं सुभाणे जेको आहे सो मां इहो पैसो काॾे खणी वेंदुसि इहो मूंखे ॻाल्हि सम्झे तंहिंजे करे हीअ ॻाल्हि बिल्कुलु क्लियर आहे असां 10-12 साल अॻु में चयो त बाबा हीउ मलक रियाज़ कुझु न आहे इन जे पुठियां जेको बि कुझु आहे उहो ज़रदारी आहे इहो ई आहे जी मुख्तियार साहब हाणे इहो ॿुधायो त कंबर शहर में सिंध जो हिकु रोल मॉडल बागड़ी औरत बीबी आहे उनजो छा मसइलो आहे कुझु ॾींहं खां सोशल मीडिया ते तमामु घणियूं पोस्टूं वायरल थियनि पियूं मतिलबु छा तव्हांजो ख़्यालु आहे बेबी बागड़ी आहे कंबर शहर जेको आहे सो मुंहिंजो बि शहर आहे ऐं मां पंहिंजो कंबर में तमामु घणो मुंहिंजो अचणु वञणु थींदो आहे कंबर जे परियां छजड़नि जो ॻोठु आहे उतां मुंहिंजी शादी थियल आहे तंहिंजे करे कंबर शहर सां मुंहिंजो तमामु घणो वास्तो आहे मां इहो उन में 2-3 ॻाल्हियूं हीअ बि कंदुसि त बागड़ी जेको कबीलो आहे उहो सिंध जो दरावड़ कबीलो आहे जेको असुलु वारस आहे सिंध जो त सिंध बागड़ी कोली ऐं इहे जेके आहिनि पंहिंजो दरावड़ कबीले जा माण्हू पर मुसलसिल ग़ुलामीअ जे नतीजे में जेको आहे सो उन्हनि खे महरूम कयो वियो अॼु उन्हनि बागड़ियुनि जो जेको नसुलु आहे उहो तमामु हिकिड़ो महरूमीअ जो शिकार आहे तालीम त उन्हनि जी तरजीह ई कान्हे का ऐं असां जॾहिं उते हूंदा हुआसीं ॻोठु खैरपनाथन शाह में त उते पोइ बागड़ियुनि जूं औरतूं जेके आहिनि या ॿारड़ियूं जेके आहिनि उहे सॼो ॾींहुं पिनंदियूं वधंदियूं पोइ पिनण जे नतीजे में उन्हनि जी तज़लील थींदी माण्हू उन्हनि खे जेको आहे सो तमामु घणो घटि वधि तज़लील कंदा हुया उन में इलाही किरियल इख़लाक़ खां किरियल उन्हनि सां हरकतूं कंदा हुआ त उहो नसुलु आहे हाणे उन नसुल मंझां हिकिड़ी औरत पैदा थी आहे बेबी बागड़ियाणी बीबी न बेबी बागड़ियाणी उहा पैदा थी आहे ऐं उन में इहो जज़्बो पैदा थियो आहे त असांजूं ॿारड़ियूं छो पिननि असांजूं औरतूं जेके आहिनि सो उहे छो दर दर जा धिका खाइनि छो न असां पंहिंजे उन्हनि ॿारड़ियुनि खे असां पंहिंजे उन्हनि औरतुनि खे ऐं नंढड़नि ॿारड़नि खे जेको आहे पढ़ायूं पोइ हुन वीचारीअ महिनतूं करे तकलीफ़ूं करे फंड गॾु करे हुतां सलाम आहे शाबस आहे वाक़ई सिंध जो हिकिड़ो रोल मॉडल आहे त हिकु बागड़ी थी बागड़ी उहा बि इंसानु आहे
पर हू हिकिड़े अहिड़े पंहिंजो इन सां नसुल सां वास्तो पई रखे जंहिंमां हर माण्हू उन्हनि खां जेको आहे तक़रीबन माण्हू उन खां नफ़रत कंदो आहे। बाबा हिकु त इहो हू गैर मज़हब आहिनि, मुस्लमान न आहिनि, ॿियो हराम खाइनि था, टियों उन्हनि में धप आहे, हीअं आहे, सभु कुझु आहे। बहरहाल उहो जीअं पंहिंजो ग़रीब में खामियूं बि घणियूं माण्हू कढंदा आहिनि। बहरहाल बहरहाल हिन मां औरत खे सलाम आहे, जस आहे, शाबस आहे, हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो रोल मॉडल वारो किरदारु बणिजी असां तव्हांजे साम्हूं आई आहे जो सचमुच त हिन खे जेको आहे सो लख सलाम कजनि। उन में पंहिंजो के चंद हिकिड़ा गुंडे क़िस्म जा, चंद लोफर क़िस्म जा माण्हू जेके आहिनि, हिकु औरत खे सम्झी त हीअ औरत आहे, कमज़ोर औरत आहे ऐं हीअ पंहिंजो असांखे छा कंदी, पोइ उनखे जेको आहे सो हेरासमेंट करणु, उनखे तंग करणु, उनजे स्कूल खे डिस्टर्ब करणु। हिन बेबी बागड़ियाणी वीचारी वरी हिकिड़ो सेंटर खोलियो, सिलाई मशीनुनि जो सेंटर खोलियो। उन सेंटर में वरी मुख़्तलिफ़ उहो औरतूं जेके बागड़ी औरतूं जेके पिनंदियूं हुयूं उन्हंनि खे वठी वरी उहो सिलाई सेखारणु शुरू कई त हीअ जीअं सिलाई सिखनि त पंहिंजो हीअ रोज़गारु करे सघनि। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे त पिनण खां बचाइण जे लाइ, ज़लालत खां बचाइण जे लाइ ऐं पंहिंजो त उन्हनि खे चयईं त तव्हां जेको आहे सो हिन सेंटर में सिखो। हाणे इनखे औरत खे सलाम पेश करणु खपे। पोइ सलाम आहे न समाज जे तमामु सुठनि माण्हुनि खे बि सलाम आहे जन हुनखे तमामु घणी मदद कई, उनखे सिलाई मशीनूं ॾिनियूं, उन्हनि खे प्लाट ॾिना। उनखां पोइ जेको आहे इलाही ऐं सॼो हू पाण ख़ुदि कफ़ील हिकिड़ो इदारा ठाहे वई आहे, हिकिड़ो सुठो इदारो स्कूल जो ठाहे वई आहे। उनखां पोइ हिकिड़ो सुठो इदारो सिलाई मशीनुनि जो ठाहे वई आहे। त पोइ असां इहे सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सॼे सिंधी समाज उनजी तमामु घणी हिमायत कई, उनखे इख़लाक़ी सपोर्ट कई, जंहिंजे नतीजे में अॼु जेको आहे सो तव्हांजो MPA नवाब सरदार ख़ान उहो बि पाण आयो आहे, उनजे मथे ते हथु रखियो अथई ऐं पंहिंजो असां उमेद था कयूं त हू पाण बि इनजी मालिकी कंदो ऐं हू ख़ुदि इन जे नवाब सरदार ख़ान जे बि जेको आहे सो ख़ुदि इज़त जो मसइलो आहे त जेकॾहिं हुनजे कंहिं तक में के चंद लोफर ऐं गुंडा जेके अची कंहिं औरत खे अचे तंग कनि ऐं हुनजा सेंटर ऐं इदारा जेके आहिनि सो तबाह कनि त इहा ख़ुदि जेका आहे सा उनजे MPA MNA जी बि जेका आहे सा उहा खोट महसूसु थींदी, खामी महसूसु थींदी। तंहिं करे पंहिंजो ही असांजा जेके MPA MNA साहब जेके आहिनि पाण त इदारा नथा ठाहे सघनि, के इदारा वॾा कोन था ठाहिनि, पर जेकॾहिं को माण्हू इदारो ठाहे थो त हिननि खे खपे त उन इदारे जी मालिकी कनि, उन्हनि इदारनि खे सपोर्ट कनि। तंहिंजे करे चंद लोफर जेके आहिनि या चंद गुंडा आहिनि उहे नवाब सरदार ख़ान खां के वधीक के ॾाढा कोन्हनि के, न वरी को एसे शइ जो हद जो एसे छो आहे, को उन खां वधीक ॾाढा आहिनि। सो असल में ॻाल्हि हीअ आहे त असांखे जेका क़ानून जी हुकुमरानी आहे उहा खपे। जेकॾहिं क़ानून जी हुकुमरानी हुजे त हिकु औरत खे ईअं ई तंग कनि, कंहिं बि लोफर में एॾी ज़रूरत ई कान्हे का। उन्हनि जे लाइ हिकिड़ो जेको आहे जमादार जेको आहे थाणे जो जमादार आहे उहो बि काफ़ी आहे। सो अॼु बहरहाल जेका सुठी ख़बर आई आहे उहा इहा आहे त बेबी बागड़ी जी फतेह थी आहे ऐं हुननि लोफरनि ऐं गुंडनि जी जेका आहे सा शिकस्त थी आहे। हाणे वरी उहे जेके आहिनि सो उन्हनि उहो पंहिंजो वरी ग़लति पोस्टूं रखणु शुरू कयूं आहिनि। सो बहरहाल जेको बि सुठो कमु थींदो ऐं ख़ासि करे वरी जेकॾहिं औरत कंदी सुठो कमु त उनखे वधीक तकलीफ़ूं ईंदियूं, इहो असांजे समाज में आहे। त ख़ासि करे कमज़ोर ते जेको आहे सो वधीक, जीअं चवंदा आहिनि ॾुबरे ॾांद ते मच्छर बि घणा, त असां वटि औरत खे जहिड़ो करे ॾुबरो ॾांद थो सम्झो वञे, कमज़ोर सम्झो थो वञे। इहो हिकिड़ो असांजो ज़हन आहे, पर हालांकि कमज़ोर कान्हे, उहो मर्द जे बराबरि आहे। त जेकर औरत खे पाण उथणो पवंदो, पाण उनखे मज़बूत थियणो पवंदो, पाण उनखे बहादुरी वारो किरदारु अदा करिणो पवंदो, भली जेको आहे केतिरियूं बि ॾुखियायूं अचनि उन ॾुखियाईनि मां उहो टपी पार पवंदी त सिंध जेको आहे पाण टपी पार पवंदी। महिरबानी फराह, तव्हां असांखे टाइम ॾिनो। मुख्तियार साहब अवां जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे हिन मसइलनि खे ते असां सां तव्हां डिस्कस कई, इन ते असांखे आगाही ॾिनी। जी फराह, ई पंहिंजो हिकु बेबी जी वीडियो क्लिप आहे जेका मूंॾां हुन ख़ुशूसी तौरु मोकिली आहे। प्रोग्राम ख़तमु थियण खां पहिरियां अचो त उहा ॿुधूं त ॾिसो त केॾो हुन औरत में जेको आहे सो टैलेंट आहे, हिमत आहे, बहादुरी आहे। त पहिरियां हीअ क्लिप ॿुधूं, महिरबानी तव्हांजी। अस्सलाम वालेकुम, उम्मीद होगी तो आप सब खुश होंगे। और मैं बेबी बागरी, मेरा ताल्लुक़ कम्बर से।
मैं फ़िलहाल इदारा चल रही हूँ संत तेरालाल कम्युनिटी स्कूल, जिसमें बच्चे और बच्चियाँ 300 बच्चे और बच्चियाँ पढ़ती हैं। और मैंने ख़वातीन के लिए वोकेशनल सेंटर भी स्टार्ट किया है, जिसमें ख़वातीन आते हैं सिलाई कढ़ाई सीखने के लिए। मैं मेरे इल्म के लिए या इदारों के लिए जो लोग हमारे दुश्मन हैं, इल्म के दुश्मन, वो हमारे रास्ते में रुकावट बनती हैं, तो जब मैं इस इशूज़ पर पूरी सिंध के लोग हमारे साथ हैं और हमारे जो सिंधी हैं वो फ़ोन करके या सोशल मीडिया के ज़रिए हमारी हिम्मत अफजाई करते हैं, मैं उनकी भी दिली तौर शुक्रगुज़ार हूँ। और आपकी जो आपने हमारी मदद की और उम्मीद है आइंदा भी हमारी मदद करेंगे, मैं आपकी भी दिली तौर शुक्रगुज़ार हूँ। उम्मीद हो गए तो सब खुश हो गए। अस्सलाम वालेकुम। जी व्यस तव्हां मुख्तियार साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं असां हर रोज़ अहिड़ा ई प्रोग्राम कंदासीं ऐं रोज़ जेके बि इशू आहिनि सिंध जा पाकिस्तान जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदासीं मुख़्तलिफ़ महिमाननि खे दावत ॾेई। सो असांजो मुख्तियार अब्बासी MAtv चैनल प्लीज़ तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो त जीअं असांखे आगाही मिली सघे, असां वधीक अञा बहितर कमु करे सघूं। शुक्रिया।